अवामी न्यूज में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के मेरापुर खबर ॾिना तो मेरापुर परसा सियालाबाद रोड अलवाहिद होटल जे साम्हूं साईं बख्श राजपत जे माल जे वाड़े के ओचितो ई भाउ विकिणो वई। भाउ जंहिंजे नुक़सान में हिकु पाॾो मौके ते सड़ी रख थी वियो, जॾहिं त 3 मेंहियूं 2 पाॾा 2 गऊं भाउ जे विकोड़ में अची सख़्त ज़ख़्मी थी पयूं। वाड़े जे मालिक पीर बख्श राजपत ॿुधायो त मुंहिंजी कंहिं सां बि दुश्मनी न आहे। बिजली जी तारुनि जे शॉर्ट थियण सबबि बाहि लॻी सघे थी। हिननि चयो त टाउन कमेटी इंतज़ामिया खे इतला बावजूद फायर ब्रिगेड खे इतला पिण ॾिनो, जेका 2 कलाकनि गुज़रण खां पोइ न पहुती। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण ते बाहि खे कंट्रोल में कयो ऐं वधीक जानवरनि खे बाहि में साड़ण खां बचाए वरितो। जॾहिं त ईद उल अज़हा लाइ जानवर बीठल हुआ। मालिक ॿुधायो त मुंहिंजो लखनि जो नुक़सान थियो आहे। हिननि वस वारनि डीसी नौशरो फिरोज़ तक जे MPA खां मुतालबो कयो त मूं ग़रीब मिस्किन जी मदद कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।